गंबट में दस्तगीर वटि मुबैना पुलिस मुक़ाबलेबाज़ हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार ॾोहारी जी सुञाणप आफ़ताब फुलपोटे जे नाले सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान ॿ जवाबदार फ़रार थी विया। गिरफ़्तार ॾोहारी जो ॾोही रिकॉर्ड हथ कयो पियो वञे। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां गंबट मां जिते दस्तगीर वटि मुबैना पुलिस मुक़ाबलेबाज़ हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। अवां ॿुधायूं पिया त पुलिस मूजिबि गिरफ़्तार ॾोहारी जी सुञाणप आफ़ताब फुलपोटो जे नाले सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान ॿ जवाबदार फ़रार थी विया आहिनि। गिरफ़्तार ॾोहारी जो ॾोही रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। आगाह कयूं पिया अपडेट कंदा हलूं। गंबट में दस्तगीर वटि मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी पुलिस दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं गंबट मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर हाकिम भट्टी खां। हाकिम भट्टी, पुलिस जे मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो हवाले सां? जी अव्हांखे ॿुधाईंदो रहां त गंबट पुलिस दस्तगीर गेट वटि मुबैना गंबट पुलिस ऐं ॾोहार में मुक़ाबिलो थियो आहे। जंहिं मुबैना मुक़ाबले में आफ़ताब फुलपोटे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जीअं असां पहुतासीं त ॾोहारे में असांजो दूबदू फायरिंग जो सिलसिलो शुरू थी वियो, जंहिंमें ॿ ॾोहारी फ़रार थियण में कामयाबु थी विया आहिनि ऐं ज़ख़्मी हालत में आफ़ताब फुलपोटे खे गिरफ़्तार कयो आहे। जंहिंजो ॾोहारी रिकॉर्ड जेको आहे उहो चेक कयो थो वञे ऐं सुबुह जेको आहे सो हुनखे अदालत में पेश कयो वेंदो ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे त हिन वक़्तु एसएसपी खेरपुर जे हुकुम ते एसएचओ गंबट जो चवणु आहे त असीं क्रैक डाउन कयो आहे ॾोहारनि जे ख़िलाफ़ ऐं गश्त जारी आहे। जिते बि ॾोहारी मिलंदा उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं हिन ॾोहारी जेको आफ़ताब फुलपोटो आहे हिन जो रिकॉर्ड जेको आहे उहो सॼो ठाहियो पियो वञे ऐं जेको आहे हुनजी तफ़सील वरिता पिया आहिनि त जीअं हुनखे सुभाणे अदालत में पेश करे क़ानूनी घुर्जियूं पूरियूं करे सघनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ हाकिम भट्टी।